अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मां असलम भुट्टो आहियां ऐं शोबे सां मुंहिंजो तक़रीबन 35 साल पुराणो वास्तो आहे। हींअर बि शोबिस जी दुनिया में आहियां ऐं मुख़्तलिफ़ जेके बि असांजा कमकार आहिनि शोबिस जे हवाले सां उहे कंदो पियो अचां। अॼोको हीउ व्लॉग ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त कुझु दोस्तनि मूं ते ऐं मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते जेके ग़लीज़ कमेंट्स पास कया आहिनि सोशल मीडिया ते मूंखे घटि वधि ॻाल्हायो वियो आहे ऐं मूंखे सिंधी समाज जो दुश्मन सॾियो वियो आहे। मां उन्हनि खे हिकिड़ो जवाबु ॾियणु थो चाहियां। उन्हनि माण्हुनि खे मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे मुतलिक़ का बि ख़बर कान्हे का, सवाइ 4 या 5 माण्हू जेके मूंखे ज़ाती तौर ते सुञाणनि, जिन मूं ते थोरो घणो ग़लति रिमार्क्स पास कया आहिनि, उहे बि सिर्फ़ु मूंखे असलम भुट्टो जे नाले सां सुञाणनि, मुंहिंजे कम जे हवाले सां कोन सुञाणनि। उन्हनि सिर्फ़ु मूंखे स्क्रीन ते ॾिठो आहे या कॾहिं कॾहिं कंहिं न कंहिं टीवीअ जे कंहिं प्रोग्राम में उन्हनि सां को वास्तो पियो आहे। सवाइ हिकिड़े माण्हू हुजे जंहिं सॼो इहो माया मंडल रचायो आहे ऐं उहो मुंहिंजो ज़ाती दोस्त हुयो। PTV जे दौर खां वठी उहो PTV जो रिटायर्ड प्रोड्यूसर आहे, जेको मुंहिंजो ज़ाती दोस्त हुयो ऐं उनजे हर ॾुख सुख में शरीक हूंदो हुउसि। मूंखे सम्झ में नथो अचे त उन मुंहिंजे दोस्त खे मुंहिंजे प्रोग्राम शतरंज में छा अहिड़ो नज़र आयो जंहिं उन मूंखां पुछण जे बग़ैर उन ते सोशल मीडिया ते वावेला मचाए ॾिनई त असलम भुट्टो हे छा पियो करे। असलम भुट्टे तबाही मचाए ॾिनी आहे, सिंधी समाज खे लताड़े छॾियो अथसि, सिंधी कल्चर जी हिकु हिकाणी कई अथई। यार ॻाल्हि ॿुधो, मां पाण सिंधी, मुंहिंजो माउ पीउ सिंधी, मुंहिंजा अबा ॾाॾा सिंधी, मां हिन धरती में पैदा थियो आहियां ऐं हिन धरती में मरणु पसंदि कंदुसि। मूंखां वधीक को सिंधी ॿियो हूंदो छा? मूंखां वधीक हिन धरती मां सां को ॿियो को प्यारु कंदो छा? मां तव्हांखे कहिड़ा कहिड़ा मिसाल ॾियां। मूंखे सुठो नथो लॻे त मां हिन सोशल मीडिया ते सभिनी खे इहो ॿुधायां त मां उहो पको सिंधी आहियां, उहो कड़ो पको सिंधी आहियां, हिते ॿुधाइणु ज़रूरी न आहे। पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त अॼु बि हीअ धरती मुंहिंजी माउ आहे ऐं मां पंहिंजी हिन माउ जी इज़त करणु ॼाणा थो ऐं मां उन्हनि माण्हुनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदुसि, कोर्ट जे थ्रू बि ॾींदुसि, सोशल मीडिया जे थ्रू बि। ऐं हींअर शुरू कयो आहे। मां पहिरीं मां न पे कयुमि, मां का ॻाल्हि न पे कयुमि। मूंखे सोशल मीडिया ते ऐं मुंहिंजे हिन प्रोग्राम शतरंज जे हिसाब सां जेतिरो माण्हुनि मूंखे घटि वधि ॻाल्हायो आहे, उहो मूंखे ॿुधाईंदे शर्म ईंदो, मूंखे पढ़ंदे शर्म थो अचे। उन्हनि खे शर्म नथो अचे जिन मूं ते इहे इल्ज़ाम हया आहिनि, जेके मूंखे ॼाणीनि न, मूंखे सुञाणीनि न, यानी मान न मान मेतरा महिमान। हिकिड़ो माण्हू जंहिंजो मां नालो ई ज़िंदगी में न ॿुधो आहे, सिर्फ़ु इन फेसबुक ते शतरंज जे हवाले सां नालो ॿुधो आहे, ऐं उहो त मूंखे चवे त असलम भुट्टो हीअं, असलम भुट्टो हीअं, हिकिड़ी गार लाहे थो ॿी चाढ़े थो। यार हद थी वई यार, इहा इंसानियत आहे का? कंहिं माण्हूअ जी ज़ाती ज़िंदगीअ खे तव्हां सुञाणो ई कोन ऐं उन ते रिमार्क्स पास कयो ऐं उनखे घटि वधि ॻाल्हायो। यानी तव्हां मुंहिंजे लाइ था चओ त असलम भुट्टे जी तरबियत इहा आहे जो हू इहो थो करे। मूंखे ॿुधायो त तव्हांजी तरबियत बि इहा ई आहे न, पोइ तव्हांजी तरबियत बि इहा ई आहे न, तव्हांजे माउ पीउ तव्हांखे इहो ई सेखारियो आहे त जंहिंखे सुञाणो ई न सुञाणो उनखे जेको आहे सो उनजो पोस्टमार्टम करे छॾियो। यानी मुंहिंजो पोस्टमार्टम करण में तव्हांखे जेकॾहिं को ज़हनी या दिली तौर ते को सुकून पहुतो आहे त यकीनन तव्हां जे लाइ मां को ख़राबु कयो हूंदो, पर मां त तव्हांखे सुञाणो ई कोन हूंदो, मां त तव्हांखे ॼाणा ई कोन, सवाइ उन कमेंट्स जे जंहिंजे थ्रू तव्हां पंहिंजी दिलि जी बाहि कढी आहे। शायदि मां तव्हांखे नथो वणां। भाई जेकॾहिं मां तव्हांखे नथो वणां असलम भुट्टो जी हैसियत में, त तव्हां मुंहिंजा ड्रामा न ॾिसो।
तव्हां मुंहिंजा प्रोग्राम न ॾिसो, टीवी खे बंदि करे छॾियो, यूट्यूब ते न ॾिसो मूंखे, फेसबुक ते न ॾिसो मूंखे, मूं ते हरू भरू जो यानी गंद उछलाइण, मां तव्हांखे छा थो मिले? ठीकु आहे, तव्हां पंहिंजे दिलि जी बाहि मारी बग़ैर कंहिं वजह जे, ऐं वजह तव्हां सिर्फ़ु इहा ॾेखारी आहे त मां पंहिंजे प्रोग्रामनि में गंद थो फैलायां। हाणे इहा का ॻाल्हि आहे? ऐं तव्हां मूंखे उन ते गारियूं ॾियो। हाणे मां पंहिंजे वकील सां ॻाल्हायो अथमि, ऐं मां उन्हनि सभिनी माण्हुनि खे जिन मूंखे ज़ाती तौर ते गारियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे मां कोन बख़्शींदुसि। इहो तव्हांखे मां ॿुधाए थो छॾियां। अनक़रीब तव्हां सभिनी खे नोटिस ईंदो हाई कोर्ट जो। मां इहो क़ानूनी हक़ रखां थो, मां इहो क़ानूनी हक़ रखां थो त मां पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त कयां, ऐं मूं ते को बि मुंहिंजी इज़त ते को बि हमिलो कंदो उनखे मां ठीकु ठाक जवाबु ॾींदुसि। बाक़ी रही उन दोस्त प्रोड्यूसर जी ॻाल्हि, जंहिं इहो सॼो मंडल मचायो आहे, उनखे त अलाह हिदायत ॾींदो। उनजो पंहिंजो माज़ी छा हुयो उहो मां नथो डिस्कस करणु चाहियां। मां एतिरो हल्को न आहियां जो मां उहे सभु शयूं जेके आहिनि से माण्हुनि जे आॾो आणियां, छो त मूं में अॼु बि उनजे लाइ दिलि में इज़त आहे, मोहबत आहे। ॾुखु ज़रूरु थियो आहे, बेइंतिहा ॾुखु थियो आहे त जेकॾहिं का अहिड़ी शइ हुई बि प्रोग्राम में त मूंखां पुछे आहे, मूंखे कॉल करे आहे। मुंहिंजा नंबर आहिनि हुन वटि, अॼु बि नंबर हूंदो हुन वटि यकीननि। मूंखे चयो यार असलम हीउ प्रोग्राम तूं कहिड़ो थो करे, ऐं ईअं न कर सुठो आहे। ऐं थी सघे थो मां उन जी ॻाल्हि खे मञी बि वठां हा, पर जेकॾहिं हुनजो को सिंध टेलीविज़न सां या हुन जो को डॉक्टर अब्दुल करीम राजपर सां को ज़ाती को अनाद आहे या ज़ाती का ख़लिश आहे, त उनजो मतिलबु इहो थोरे आहे त तूं सिंध टीवीअ खे बि बदनाम कर, डॉक्टर साहिब खे बि बदनाम कर, ऐं असलम भुट्टो जेको होस्ट आहे प्रोग्राम जो उनखे बि बदनाम कर, जिन का वजह ई न आहे, जिन को किलियो न आहे। हिकिड़ो हूंदो आहे न, चलो हिकिड़ो इशू हूंदो आहे। इशू छा आहे? शतरंज प्रोग्राम सिर्फ़ु ॿिनि माण्हुनि जो आहे। हिकिड़ो जेको होस्ट आहे जेको मां हूंदो आहियां, हिकिड़ो जेको बि एक्टर या एक्ट्रेस हूंदी आहे, उहे ईंदा आहिनि, असां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं, पंहिंजी उन्हनि जी उन एक्टर या एक्ट्रेस जी फ़नी ज़िंदगीअ ते। उन खां पोइ उन खां हाल वठंदा आहियूं त उन परदे जे पोयां छा छा कयो। उन में हिकिड़ो सीन हूंदो आहे ड्रामे जो, जेको असां ड्रामे जो सीन इन लाइ ॾींदा आहियूं त असांजी जेका नौजवान नस्ल आहे उन्हनि खे एक्टिंग करण जो शौक़ु हूंदो आहे, त उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त एक्टिंग हीअं ड्रामे जे सेट ते बि कबी आहे, ऐं आम कंहिं बि जाइ ते ईअं बि एक्टिंग करे सघिजे थी। हाणे उहा सिर्फ़ु हिकिड़ी एक्टिंग आहे, हिकिड़े मिंट अधु ॾेढ मिंट जो हिकिड़ो सीन हूंदो आहे, जंहिंमें कतन सिंध टेलीविज़न या मां इहा कोशिशि न कई आहे त असां पंहिंजी सिंधी ॿोली या पंहिंजे सिंधी कल्चर या सिंधी समाज खे असां उहो ले डाउन कयूं। असां छो कंदासीं? असां हिन धरती जा सपूत आहियूं, असां हिन धरती सां प्यारु कंदा आहियूं, तव्हां खां वधीक कंदा हूंदासीं, तव्हां खां वधीक प्यारु कंदा आहियूं धरती सां। हिन दिलि में धरतीअ जी तव्हां खां वधीक मोहबत आहे। क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, तव्हां छा क़ुर्बानियूं ॾिनियूं? तव्हां टूट बटूट हाणे पैदा थिया हो ऐं जेको आहे झंडो खणी ॿाहिरि निकिरो था त मां सिंधी आहियां। वञो न असां वांगुरु जेलनि में, वञो खाओ फ़ौज जा ऐं पुलिस जा मुचड़ा, त ख़बर पवे तव्हांखे। त तव्हां में एतिरी हिमत ई कान्हे का। तव्हां में सिर्फ़ु एतिरी हिमत आहे त कंहिं बि हिकिड़े माण्हू जो पटको लाहियूं, बसि पटको धूड़ कयूं। हाणे पटको धूड़ करण जो बि कुझु जवाज़ हुजे न, को मां पंहिंजी ॿोली खे घटि वधि ॻाल्हायो हुजे, मां पंहिंजे समाज खे घटि वधि ॻाल्हायो हुजे, त मां ज़िम्मेवारु आहियां। मां मञां थो त मां इहो प्रोग्राम कयो आहे, ऐं मां इन प्रोग्राम खे करण खां अॻु में सिंध टेलीविज़न जी मैनेजमेंट खां बाक़ाइदा परमिशन वरिती आहे, आइडिया अप्रूव थियो आहे। ऐं हिन आइडियाज़ में इहो ॿुधायो वियो हो त हिन में एक्टिंग जो सेगमेंट बि थींदो, जंहिंजो असांजे समाज सां या कंहिं बि फ़र्द वाहिद सां को परे परे ताईं वास्तो न आहे, ऐं परे परे ताईं वास्तो न हूंदो आहे। मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम असद ख़ान कुरैशी जो हो। असद ख़ान कुरैशी मुंहिंजो ज़ाती दोस्त आहे, मुंहिंजो भाउ आहे। असद ख़ान कुरैशी मुंहिंजो भाउ आहे, हुनजी घरवारी मुंहिंजी भेण आहे।
ऐं पहिरियों प्रोग्राम जॾहिं मां असद सां डिस्कस कयो त उनजो मां बिल्कुलु कंदुसि ऐं उन में जेको असांजो हिकिड़ो हिकु अधु आख़िरी जुमिलो हुयो जंहिंमें असद थोरो कावड़जी वियो, पर पोइ जॾहिं मां वरी उनखे कैमरा ऑफ कराए मां सॼी ॻाल्हि सम्झायमि त उहो सम्झी वियो ऐं उन चयो को मसइलो न आहे, कयो वरी साॻियो ई असां उहो ई रिकॉर्ड कयोसीं। ॿियो प्रोग्राम शहनाज़ भट्टी जो हुयो, असांजी बहितरीनु सिंधी आर्टिस्ट आहे, ऐं उन पाकिस्तान टेलीविज़न जे करप्ट प्रोड्यूसर्स जो पर्दो लाहे फिटी कयो पियो। तो प्रोग्राम ॾिसो यूट्यूब ते। उन खां पोइ बेशुमार ॿिया आर्टिस्ट आया, बेशुमार माण्हुनि पंहिंजियूं पंहिंजियूं दिलि जी ॻाल्हियूं कयूं, जेको फैक्ट आहे। ईअं न आहे त उहो फैक्ट न आहे, उन्हनि उहा ॻाल्हि फैक्ट कई आहे। जिन माण्हुनि खे उन ॻाल्हि खां एतिराज़ आहे त उहो भली उन्हनि सां कानूनी कराजोई कनि, पर उहो फैक्ट आहे, उन जा मिसाल पिया आहिनि। हाणे मूं ते जेकॾहिं मुंहिंजे उन रिटायर्ड प्रोड्यूसर PTV जेकॾहिं इहे इल्ज़ाम हया आहिनि, बिलावजा मूंखे हरू बि मूंखे बदनाम कयो अथई। उहो चवंदा न उर्दू में त बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ। नालो त मुंहिंजो मौला साईं पहिरीं मुंहिंजो रखियो हुयो। वधीक साईंजन ऐं सोशल मीडिया जे ॿियनि दोस्तनि जेके मूंखे सुञाणनि ई कोन था, मूंखे मथे खणी पहुचायो अथऊं, जेका यकीन का सुठी ॻाल्हि कान्हे। कंहिं बि माण्हूअ खे बिलावजा ख़्वार करणु, बिलावजा गारियूं ॾियणु, इहा सुठी तरबियत न आहे। तव्हां त मुंहिंजे लाइ चओ था न त मां सुठी तरबियत कोन वरिती आहे, त तव्हां कहिड़ी सुठी तरबियत वरिती आहे? तव्हांखे तव्हांजे माउ पीउ इहो सेखारियो त कंहिं बिलावजा कंहिं माण्हूअ खे तव्हां गारियूं ॾियो? तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त मां एॾो करप्ट माण्हू आहियां? हिकिड़े दोस्त लिखियो आहे त मां वॾो करप्ट माण्हू आहियां। हद थी वई, मां करप्ट माण्हू आहियां। मां न सियासतदान, न मां ब्यूरोक्रेट, न मां सुपर स्टार। इहे टे शयूं हूंदियूं आहिनि माण्हूअ खे चरियो करण जे लाइ। इहे टई मां वटि न आहिनि। मां त मिसकीन आहियां, तव्हां जहिड़ो मिसकीन आहियां। हा, थोरो घणो नालो ज़रूरु थियो आहे, ऐं उहो नालो तव्हां खां नथो सहिजे त उहा ॿी ॻाल्हि आहे, पर मुंहिंजो इन में कसूरु कहिड़ो आहे? जेकॾहिं ज़फ़र जसकाणी जी पंहिंजे दौर में हिकिड़ो गानो ठाहे थो ऐं उहो ऑन एयर वञे थो ऐं सॼी सिंध उन ते उथली पवे थी, ऐं ज़फ़र वीचारो मजबूर थी रोई रोई अची ॿाहूं ॿधी तव्हांखे माफ़ियूं थो करे, तव्हां उन में ख़ुशि आहियो? तव्हां हाणे इन में ख़ुशि हूंदव त असलम भुट्टो बि असांखां ॿाहूं ॿधे ऐं माफ़ियूं घुरे। बाबा मां तव्हांखां छो ॿाहूं ॿधी माफ़ियूं घुरां? मां छा कयो आहे? मां कयो छा आहे? मां प्रोग्राम शतरंज कयो आहे न, हिकिड़ो बोल्ड प्रोग्राम आहे, लफ़्ज़ी प्रोग्राम आहे, जंहिंमें सिंध जे कंहिं बि हवाले सां का ॻाल्हि कोन थींदी आहे, सिंधी समाज जे कंहिं बि हवाले सां का बि ॻाल्हि कोन थींदी आहे। सिंपल हिकिड़ी आर्टिस्ट जे विच में, होस्ट जे विच में ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे। बक़ौल हाणे जीअं तव्हां था चओ त मां छा थो पैगाम ॾियणु चाहियां इहे सुवाल जवाब करे, अहिड़ा ख़ुदा सुवाल जवाब करे। दोस्तो ॻाल्हि ॿुधो, असांजी सोसाइटी में छा बुरायूं न आहिनि? असांजी सोसाइटी में छा उहे ख़ुदा कम कोन थींदा आहिनि? जेके कम केटीअनि पंहिंजे ड्रामा फ़ासिला में ॾेखारिया, उन खां पोइ वरी केटीअनि जो ई हिकिड़ो सीरियल हुयो माड़ी, उन में बि ॾेखारिया, ऐं उन खां अलावा पोइ बि बेशुमार ॿिया बि ड्रामा ठहिया, उन्हनि में बि ॾेखारिया विया। वरी पोइ सिंध टेलीविज़न बि अहिड़ा बेशुमार प्रोग्राम ॾेखारिया जंहिंमें मुआशिरे जी बुरायूं, मुआशिरे जी जेके बुरायूं आहिनि, समाज जूं जेके बुरायूं आहिनि, गंदगियूं आहिनि, उहे जेकॾहिं सिल्वर स्क्रीन ते ॾेखारी थी वञनि त इन जो मतिलबु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त उहे माण्हू उन बुराइनि खे सम्झनि ऐं उन खां परे थियनि। त हिते त ईअं आहे ई कोन। हिते त मां असलम भुट्टो हिकिड़ो प्रोग्राम थो करे त उनखे सफ़ा पोस्टमार्टम थो कयो वञे। हाणे ॾिसो न, पोस्टमार्टम कयो तव्हां भली कयो, गारगन त न कढो। गारगन छो था कढो? गारगन कढियो आहे तव्हां, ऐं मां पंहिंजे वकील सां मशावरत कई आहे, इहे सभु स्क्रीन शॉट्स उन्हनि वटि उनखे ॾिना आहिनि, ऐं अनक़रीब तव्हांखे इन जो जवाबु मिलंदो।
तव्हां इन ॻाल्हि में ख़ुशि न थिजो त मां चुप कई वेठो आहियां। मां सिर्फ़ु चुप इन लाइ कई वेठो हुउमि जो मां न पिए चाहियो त सिंध टेलीविज़न ते हरूभरू कंट्रोवर्शियल इहे शयूं थियनि। ऐं मूंखे त कुझु ख़ैर पटे दोस्तनि इहो बि चयो त साईं सिंध टेलीविज़न ते ऐं तो ते असां हिकिड़ो CP दाख़िल करण वारा आहियूं। मूं चयो दा मोस्ट वेलकम, जेकॾहिं मुंहिंजी इन में तव्हांखे ग़लती फील थिए थी त भली अचो, मुड़ुसी मोड़ ॾींदासीं। असां बि कानूनी काराजोई जो हक़ रखूं था। हीउ मुल्क आहे असांजो ऐं हे कानून अंधो न आहे, कानून ॿुधंदो बि आहे, ॾिसंदो बि आहे ऐं हक़ जो साथ बि ॾींदो आहे। यकीनन मां इहो हक़ रखां थो त मां पंहिंजो दिफ़ा कयां, ज़हनी तौर ते बि, जिस्मानी तौर ते बि ऐं उन शौरी तौर ते बि, जंहिंमें बिला वजह मूंखे कंट्रोवर्शियल बणायो वियो आहे, मूंखे घटि वधि ॻाल्हायो वियो आहे। मूंखे ॾुख इन ॻाल्हि जो न आहे त प्रोग्राम खे तव्हां ग़लति ॻाल्हायो आहे, भली ॻाल्हाए प्रोग्राम खे, मुंहिंजो कहिड़ो वास्तो प्रोग्राम सां। मूंखे सिंध TV हायर कयो त भाई प्रोग्राम करे ॾे, मां उन्हनि करे ॾिनो। मूंखे गार ॾियण सां तव्हांजो जेको आहे कहिड़ो वास्तो हुयो? मूंखे घटि वधि ॻाल्हाइण में तव्हांखे छा मिलियो? तव्हांखे कहिड़ो हक़ आहे मूंखे घटि वधि ॻाल्हाइण जो? तव्हां हक़ रखो था न मूंखे घटि वधि ॻाल्हाइण जो, ठीकु आहे, भली ॻाल्हायो। पोइ जॾहिं हाणे आम्हूं साम्हूं थींदासीं कोर्टनि में त ख़बर पवंदी त घटि वधि ॻाल्हाइण जो जेको आहे हशर छा थींदो आहे। मां वधीक कोन थो चवां ऐं वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त आईनो जो हिकिड़ो पासो ॾिसो या ॿ पासा ॾिसो, इहो तव्हां ते मुनसिर आहे त आईने खे ॿिन्ही पासनि खां ॾिसो, हिकिड़ो पासो न ॾिसो। ऐं रिमार्क्स पास करण वक़्तु इहो ज़रूरु सोचींदा कयो त तव्हां जंहिंजे लाइ रिमार्क्स पास था कयो उनखे तव्हां ज़ाती तौर ते सुञाणो था नथा सुञाणो। ज़ाती तौर ते सुञाणो था, तव्हांखे ख़बर हूंदी त मां केरु आहियां, मां छा आहियां। सो इन खां अॻु में जो अहिड़ी का नौबत अचे जो हिक ॿिए जे गीचनि में हथु विझूं, इन जी नौबत न अचणु खपे, कतई इन जी नौबत न अचणु खपे। मां तव्हांखे वरी बि कन खोले इहो चवां थो, मतां इहो सम्झो त मां कमज़ोर सिंधी आहियां। मां कमज़ोर सिंधी न आहियां। मुंहिंजे पोयां सिंध जा उहे सपूत मूंसां गॾु आहिनि जिन सां मां पंहिंजी ज़िंदगी जा बेशुमार मरहला तय कया अथमि, जेके अॼु बि सिंध यूनिवर्सिटी में गूंजिया वेंदा आहिनि। उहे माण्हुनि खे ख़बर आहे त मां केतिरो क़ौम परस्त आहियां। सुठो आहे इहो त कंहिंजे पुछ ते लत न ॾियो, न त नताइज ॾाढा ख़राबु निकिरंदा। मां ॿियो कुझु न कंदुसि, कोर्टूं खुलियूं पियूं आहिनि, हर शइ तव्हांजी जेका मूं ते ग़लाज़त जेका तव्हां उछलाई आहे उहा सबूत जे हैसियत में पई आहे, जेका मां खणी पंहिंजे कानूनी माहिरीन खे ॾियां पियो ऐं हिसाब किताब यकीनन थींदो। महिरबानी।